सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में और सिंधी तव्हां दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे गुज़ारिश आहे त जिन दोस्तनि चैनल सब्सक्राइब न कयो उहो चैनल सब्सक्राइब कनि, सोशल मीडिया ते अकाउंट्स खे फॉलो कनि, जीअं सिंध बाबति पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। पाण गुज़िरियल भेरे मुग़ल हुक्मराननि जे दौर बाबति ॻाल्हायो हो त हुननि सिंधियुनि सां कहिड़ा की सकिया, सिंधियुनि वरी मज़ाहमत जा कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कया, कीअं ॿाहिरियनि हमले आवरनि खे रत जूं मानियूं खारायूं। इहो कोन हुयो त हू आराम सां सिंध ते क़ाबिज़ रहिया ऐं सिंधी हुननि जी हुक्मरानी या कब्ज़े खे क़बूल करे वेही रहिया, पर सिंधी हर दौर में विढ़िया। सिंध जी मुख़्तलिफ़ बिरादरियूं, ज़ातियूं, जिते जिते बि जंहिं वटि जेका ताक़त हुई उहा उन्हनि इस्तेमालु कई। मुग़ल हुक्मरान कोशिशि कंदा हुआ त सिंधियुनि जे विच में पाण में निफ़ाक़ पैदा कजे, अणबड़ पैदा कजे, क़बीलनि ऐं बिरादरियुनि खे हिक ॿिए खां अलॻि कजे, जीअं खेनि अकेलो अकेलो करे निस्तो नाबूद करे सघिजे। हाणे ही मुग़ल हुक्मरान सिंध मां सिंधी बाग़ियुनि, हू बग़ावत कंदड़ सिंधियुनि खे चवंदा हुआ, सिंधी बाग़ियुनि जी पाड़ पटण लाइ छा कंदा हुया। माना हू चवंदा बसि सिंध जी पाड़ पटींदासीं, ॻाल्हि ख़तमु, मामिलो ख़तमु, असां हमेशह हुक्मरान लाइ सिंध असांजे कब्ज़े हेठि अची वेंदी, ही सुफ़े हस्ती तां मिटिजी वेंदा। हाणे उन बाबति जेके हिननि जे दरबारी लेखकनि जे लिखियल तारीख़ूं आहिनि, तारीख़ूं लिखियल आहिनि, किताब लिखियल आहिनि, उन्हनि मां पतो पवे थो। हाणे तारीख़ शाहजहानी जो मुसनिफ़ आहे यूसुफ मेरिक, उहो पंहिंजी किताब में लिखे थो त जेके मुग़ल हुया ख़ासि करे इन्हनि क़बीलनि ऐं बिरादरियुनि खे निशानो बणाईंदा हुया जेकी साणनि मज़ाहमत कंदा हुया। हू क़ौमी एके, सिंधियुनि जे क़ौमी एके में ॾार विझण जी कोशिशि कंदा हुआ, लालच जे बुनियाद ते माण्हुनि खे हिक ॿिए खां अलॻि कंदा हुआ, ऐं ख़ासि करे मथियो तबिक़ो जेके ज़मींदार हूंदा हुआ, जागीरदार हूंदा हुआ, पीर हूंदा हुआ, उन्हनि खे लालचूं ॾेई, इनाम इकराम ॾेई, जागीरूं ॾेई, सिंध जी ज़मीनूं सिंधियुनि खे ॾेई, उन्हनि खे पंहिंजे वतन ऐं क़ौम खां अलॻि करण जी कोशिशि कंदा हुआ, पढ़ा ॾियारींदा हुआ। जॾहिं हिननि ते मुग़लनि ते सिंधियुनि तमामु घणा हमला कया, राताहा ॾिना, त हिननि पढ़ा ॾियारिया माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा करण लाइ। उन में तारीख़ मज़र शाहजहान में लिखियो वियो आहे त हुननि इहो पढ़ो ॾियारियो त जंहिं बि ॻोठ या घर में समी जा उनड़ पनाही हूंदा, छो जो समी जा उनड़ वधि खां वधि इन्हनि सां विढ़िया, या संदन माल अयाल या ॿियो सामान कंहिं वटि बि मौजूदु हूंदो, त ख़बर पवणु शर्त उन ॻोठाणे या घर जे मालिक खे इन्हनि रहज़ननि वांगुरु फाहीअ चाढ़े संदन माल मिल्कियत ज़ब्त कई वेंदो। हिन बारे में कंहिं बि माण्हूअ जो लिहाज़ न रखिणो पवंदो। माना ॿियनि बिरादरियुनि खे चवंदा हुआ त ही जेके रहज़न आहिनि, माना जेके आज़ादी पसंद हुया, उन्हनि खे हू रहज़न ॻोठींदा हुया। सभु हमले वारा ईअं ई कंदा आहिनि। हाणे यूसुफ मेरिक जे चुर्च ते जेको पाण खे लेखक थो सम्झे, माना हिननि जे जेको मुग़लनि जे दौर में जेके अरगुन तुर्खाना, उन्हनि में ही वरी मोतबर लिखियो वेंदो हो त भई अदीब। हाणे उन जे चुर्च ते शमशेर बेग जेको हितां जो नवाब हूंदो हो मुग़ल दौर जो, उन बारीजन ते हमिलो करायो, जंहिंमें सवें बारीजा शहीद थी विया। इन हमले में यूसुफ मेरिक ॿुधाए थो त इन हमले में संदन जेको बहादुर सरदार हुयो कासिम बारी जो ऐं संदसि पुट बि विढ़ंदे शहीद थी विया। माना ही माण्हू जिते जिते बि ही मुग़ल कब्ज़े जी कोशिशि कंदा हुआ, उतां जी बिरादरियूं साणनि वेड़ कंदी। माना ही जेको यूसुफ मेरिक हुयो दरबारी लेखक मुग़ल फ़ौजुनि
खे ख़ुशी ॾींदो, बछ कंदो हो सिंधी माण्हुनि ते ऐं चवंदो हो त काश काश अञा बि असांजी फ़ौज हिननि माण्हुनि खे निस्त नाबूद करे। हू थो लिखे त सरकश सिंधियुनि खे निस्त ऐं नाबूद करण में दुनिया ऐं आख़िरत जी भलाई ऐं निजात आहे। माना हिननि जी आख़िरत जी भलाई ऐं निजात बि असां माण्हुनि जे वजूद सां लाॻापियल हुयो। जेका असांजो वजूद ख़तमु, ही सभु सिधो सिधो जन्नत में। मज़हब खे हिननि माण्हुनि इस्तेमालु कयो पंहिंजनि कम्यूनल मुफ़ादनि लाइ। मुहबे वतन सिंधियुनि मुग़ल दौर हुकूमत में बहादुरी ऐं क़ौमी गैरत सां मुक़ाबिला कया। समीजन जे गैरतमंद खून हर हंध ते हमले आवरनि सां मुहाड़ अटकायो। इन करे हिन पंहिंजे यूसुफ पंहिंजी किताब में शाहजहान बादशाह खे ख़ासि मशवरा ऐं हिदायतूं ॾिनियूं त हिननि खे चांडियनि, समीजन ऐं नूमड़ियनि जो बुड़ बुनियाद ख़तमु कयो वञे, समीजन जी ताक़त ख़तमु कई वञे। हाणे ही पंहिंजे किताब में लिखे थो, हुक्मराननि खे चवे थो, ॿुधाए थो, मशवरो थो ॾिए, जेकॾहिं पंहिंजी किताब हुनजी किताब में लिखियलु आहे, जेकॾहिं चांडियनि ऐं समीजन जी अॻे पोइ पाड़ पटणी आहे त हिकु समझदार ऐं असर रसूख़ वारे माण्हूअ खे पंहिंजे पासे करे, माना सिंधीअ खे, जेको सिंधी गद्दार हुजे उनखे पंहिंजे पासे करे खेसि ॻाहनि ऐं जूणिजन वारे आबाद इलाइक़े सां गॾु खिते ऐं लाखाट परगिणे जूं गैराबाद एराज़ियूं जागीर में ॾिनियूं वञनि। पोइ मथिस इहो कमु रखियो वञे त हू ॿिन्ही क़ौमुनि सां, बिरादरियुनि सां पूरी तरह पुॼी अचे ऐं खांसि का बि मुंहुं मोड़ कनि त उन्हनि खे ॿिनि तरीक़नि सां ठीकु करे सघे। कीअं ठीकु करे? माना गद्दार जेको हुजे सिंध जो, शाही फ़ौजनि खे हुकुम ॾिनो वञे त चइनी पासनि खां हिननि बदबख़्तनि ते घेरो करे वञनि, माना सिंधी बदबख़्त जेके विढ़नि। सरकारी वसूली कंदड़ बेडरपा माण्हू बखर वारे जागीरदार जा सिपाही साण करे दरबेले परगिणे जे ॻोठ गणग में अची पड़ाव कनि। होॾां ठटे मां सिपाह घुरायो वञे, हाला कंडीअ जे परगिणे वारे ॻोठ अबड़ीजन में थमाए जैसलमेर जे राजा खे ताक़ीद कयो वञे त हिकदमि पंहिंजा माण्हू वठी अचे। हिननि फसादनि जे इन्हनि थाकनि में बीहारे छॾे जेकी जैसलमेर जे भिटुनि में खेनि भाॼुर दौरान कमु अचनि था। माना जेके एॾां भॼी था वञनि त हुनखे चओ तूं एॾां हिननि खे मोड़। अहिड़ी तरह सेवण जे जागीरदार ते इहो कमु रखिजे त हू पंहिंजे सिपाह खे खिते यानी परगिणे जे ॻोठ काके में जाइ थो करे, जीअं चइनी पासनि खां हिननि रहज़ननि यानी सिंधियुनि खे अन्न जो दाणो बि नसीब न थिए ऐं संदन राहूं अहिड़ी तरह रद्द थी वञनि जो पंहिंजा ढोर ढगा तोड़े ॿार कढी न सघनि। जिन बि वॾेरनि हिननि हंगामनि में इन्हनि जो पासो वठी, यानी बाग़ियुनि जो, सिंधी बाग़ियुनि जो पासो वठी साणनि रिश्ता नाता कया आहिनि, तिन खे खाउन अलॻि कयो वञे। उन लाइ हर हंधि पढ़ो ॾियारे माण्हुनि खे चिताव ॾिजे त जंहिं बि ॻोठ या घर मां समीजा उनड़ पनाही हूंदा या संदन माल अयाल या ॿियो सामान कंहिं वटि मौजूदु हूंदो त ख़बर पवण शर्त उन ॻोठाणे या घर जे मालिक खे बि इन्हनि रहज़ननि वांगुरु फाईअ चाढ़े संदन माल असबाब ज़ब्त कयो। हिन बारे में कंहिं बि माण्हूअ जो लिहाज़ न रखिणो पवंदो। हाणे इन इहे ॾहका वसीले सिंध जा वॾेरा सरकारी दॿा में अची ज़िक्र कयल सिंधी रहज़ननि सां रिश्ता नाता टोड़े छॾींदा, जेकी हिन खां बि साणनि गॾिजी चुका हुआ। माना हीउ लेखक थो लिखे ऐं पोइ अॻे वांगुरु खेनि अख में रखी संदन पुछड़ाइण जो खुतो जवाबु ॾियणु लॻंदा। जेकॾहिं 1000 बहादुर सुवार भलनि घोड़नि ऐं 500 पाणी भरियल उठनि सां समीजन ते चाढ़े मोकिलिया वञनि त ही नामुराद मुंझी मरनि ऐं खेनि पतो पइजी वञे त बदमाशीअ जी कहिड़ी सज़ा आहे। माना सिंधी नामुराद आहिनि, बदमाश आहिनि। 5-6 हज़ार पाण माना समीजा
संदन ज़ालूं ऐं ॿार कुल 20,000 ते थींदा। माना यूसुफ में तो चए थी 20,000 थींदा, से आख़िर केॾांहुं भॼी सघंदा। पर शर्त इहा आहे त संदन वाहूं बंदि कई वञे। इन खां सवाइ खेनि लिकण लाइ का बि जाइ कान आहे, छो त हू घणो करे पोख ऐं पाणीअ वारे हंध ते रहनि था, जंहिं करे हर हंधि आसानीअ सां हथ अची सघनि था। शाही लश्कर जॾहिं बि मथनि कड़कियो त ही 12 बचे मौत जे मुंहं में अची वेंदा। केतिरनि खे क़ैद बि करे सघिजे थो। माना ही तारीख़दान आहे, उहो पंहिंजे फ़ौजुनि खे सिंधियुनि खे निस्त नाबूद करण लाइ मशवरा थो ॾिए। हू त चवे त संदन माल माना सिंधियुनि जो माल मॾी ताराज थियण खां पोइ जेकी चिड़ थियनि, तिन खे चइनी पासनि खां फ़ौजी घेरे में आणे ॿधी क़ाबू कयो वञे। अञा बि हेकड़ ॿेकड़ को हथां निकिरी वियो त आख़िरकार कॾहिं त फासंदो। मुल्क में पढ़ो घुमायो वञे त को बि समीझो संदन ज़ाल या माल जंहिंखे बि हथु अचे त उन्हनि ते कब्ज़ो करे ऐं न छॾे। इन लाइ रैयत ऐं सिपाह खे अहिड़ो हुकुम ॾिनो वञे। माना त मुग़ल दौर में सिंधियुनि मां क़ौमी गद्दार पैदा करण जी कोशिशि कई वई, कबीलनि खे हिक ॿिए सां वेड़ाइण जी कोशिशि कई। इहो रुॻो इन दौर में न, हर दौर में जेके हुक्मरान हूंदा आहिनि, ॿाहिरां हमलियावर हूंदा आहिनि, इहा क़ौमी इतिहाद ऐं ताक़त खे टोड़ण लाइ इहे हुरबा इस्तेमालु कंदा आहिनि। अॼु बि इहे थियनि पिया। त इन करे ॿाहिरीं हमले आवर जी पाड़ पटण लाइ ज़रूरी आहे त क़ौमी एको हुजे, क़ौम मुतहद हुजे, कबीलनि बिरादरनि ज़ातियुनि जे बुनियाद ते उन्हनि मंझि को बि विछो न हुजे। छाजे करे ही सभु सिंधी क़ौम जो हिसो आहिनि। सिंधी क़ौम जॾहिं मुतहद थींदी त हुननि फाड़ियनि खे भॼाए कढंदी। इहो तारीख़ असांखे सबक़ु थींदी आहे। असां इन करे तारीख़ जो तव्हांखे मुतालो पिया करायूं, तव्हांखे ॿुधायूं पिया त तारीख़ मां सबक़ु सिखणु घुरिजे। असांजे वॾड़नि पंहिंजे वतन लाइ छा कयो, कहिड़ा बहादुरी जा कारनामा सर अंजाम ॾिना, धारियनि हमलियावरनि खे कीअं मुंहुं ॾिनो, कहिड़ियूं ग़लतियूं कयूं जेका असांखे न करणु घुरिजनि। बहरहाल अव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।